अस्सलाम वालेकुम। वेलकम सालावर इंसाइक्लोपीडिया चाला खुशावत भी सही है। अज पाण JEST थर्ड फेज़ जो थियो 5 नवंबर ते IBA टेस्ट कंडक्ट किया उन जो 21 22 ऐं 23 प्रॉब्लम कंदासीं। हिन खां पहिरियों भी असांजो खोड़ वीडियो आहिनि जेकियूं IBA जी मैथ जूं आहिनि ऐं बाक़ी भी असां अपलोड कंदासीं जल्दी पूरो टेस्ट। ऐं हिन खां पहिरियों वारो जेको टेस्ट थियो हुयो JEST जो मतिलबु हिकु ॿ ॾींहं जो फ़र्क़ु आहे, हू भी असां जल्दी अपलोड कंदासीं। ऐं हिन ॾींहंनि में असांजो स्पेशल फोकस जेको आहे उहो IBA जी मैथ ते आहे। हिकु पूरी प्लेलिस्ट ठाती आहे असां जंहिंजो नालो ई IBA जी मैथ आहे, जेकी मथे कार्ड में शो थिए पई। पूरी प्लेलिस्ट तव्हां ॾिसी सघो था ऐं मज़ीद जेकी अपलोड थींदियूं उन लाइ तव्हां चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं को बि मैथ जी वीडियो तव्हां खां मिस न थिए। ठीकु आहे, असां वटि ही 2 JEST जा आहिनि ऐं क्लस्टर स्कूल जा ऑलरेडी असां अपलोड करे चुका आहियूं मैथ जो पोर्शन, ऐं बाक़ी ऑफिस एसोसिएट जो भी असां अपलोड कयूं था पिया ऐं वीडियो ठाहे छॾियूं आहिनि जेकियूं इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में ई अपलोड थी वेंदियूं। मतिलबु त सिर्फ़ु तव्हांखे IBA जी मैथ सिखण लाइ मिलंदी ऐं तव्हां IBA जो को बि प्रॉब्लम इंशाल्लाह मिस न कंदव। ठीकु आहे, बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। 21 प्रॉब्लम आहे जंहिंमें छा थो चए त दी इक्वेशन 3 × 4x इज़ इक्वल टू 4x × 3। हाँ इतने बीच में ब्रेकेट आ, मतलब पहिरियों 3 वरी ब्रेकेट 4x वरी ब्रेकेट बंद थी वही वरी बराबर आ ब्रेकेट 4x वरी ब्रेकेट बंद 3। इलस्ट्रेट विच प्रॉपर्टी। हाँ ये जी पान के क्वेश्चन मिलियल आहे इनमें ब्रेकेट जो मतलब आ त बाबा ज़र्ब। ठीक है, जेकॾहिं ज़र्बनि जूं 4-5 निशानियूं पाण वटि ज़र्ब जूं 4-5 निशानियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि। हू मथे लिंक गिवन आहे, मथे कार्ड शो थिए पियो। हुन में हिकु वॾी वीडियो आहे जंहिंमें तव्हां बेसिक रूल ऐं जेकियूं बि निशानियूं सॼियूं कुझु तव्हां हुन मां सिखी वेंदो। हू वीडियो ॾिसी वठो। ठीकु आहे, त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त बाबा ज़रब जी कहिड़ियूं कहिड़ियूं निशानियूं आहिनि जेकॾहिं न आहे ख़बर त। ठीकु आहे, हाणे बाबा ही ॿ मतिलबु इक्वेशन गिवन आहिनि। पहिरें में बि ज़रब थिए थो, ॿिए में बि ज़रब थिए थो ऐं को ख़ासि फ़र्क़ु नथो पए, सिर्फ़ु हुन अॻिते पोइते करे लिखिया आहिनि। ठीकु आहे, पहिरियों 3 खे चेन x सां ज़रब कयो आहे, वरी साॻियो ई 4x खे ज़रब कयो आहे 3 सां, त मतिलबु सिर्फ़ु मटा सटा कई अथनि, अॻिते पोइते कया अथनि। त हिन करे हीअ जेकी ख़ासियत आहे हीअ छा थींदी, हीअ ख़ासियत थींदी केम्यूटेटिव मतिलबु मटा सटा वारी ख़ासियतनि जूं बाक़ी जेकियूं ॾिनल आहिनि ऑप्शन हू बि तव्हां पढ़ी सघो था। 6 या 7 जी किताब खणो, हुन में इन जी सेट जी ख़ासियतूं आहिनि, प्रॉपर्टीज़ आहिनि, हुन में तव्हां सॼियूं ख़्याल सां ॾिसी वठो। ऐं ॿियूं छा में मुख़्तसर में 7 में मुंहिंजे ख़्याल में 2 या 3 चैप्टर में बि प्रॉपर्टीज़ आहिनि, उतां चङी तरह सॼी डिटेल में पढ़ी वठो जीअं तव्हां खां को ग़लती न थिए। ठीकु आहे, बाक़ी हीअ जेकी प्रॉपर्टी आहे जंहिंमें सिर्फ़ु अॻिते पोइते पाण कया आहिनि ज़रब कयो आहे, ही कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे विद रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन। बाक़ी हिते हुन मल्टीप्लिकेशन जो नालो न आहे कयो त डायरेक्ट कम्यूटेटिव सिर्फ़ु थींदी। ठीकु आहे, बाक़ी हाणे ॿियो प्रॉब्लम ॾिसूं था जेको 22 आहे। हुनमें छा थो चए त विच सिंबल इज़ लोकेटेड ऑन -3 ऑन दी नंबर लाइन। ठीकु आहे, पाण खे निशानी ॿुधाइणी आहे त कहिड़ी निशानी -3 ते लोकेट थियल आहे। ठीकु आहे, हीअ नंबर लाइन पाण खे मिलियल आहे। हिन नंबर लाइन जे बारे में असांजी खोड़ वीडियो आहिनि, हिकु पूरो चैप्टर आहे समती अदाद जो। ठीकु आहे, ऐं होल नंबर इंटीजर्स जो, हू बि मथे कार्ड में शो थिए पियो ऐं डिस्क्रिप्शन में बि इनमें कमेंट में बि हुनजी लिंक मिलियल हूंदी, हुतां तव्हां पूरो चैप्टर बि ॾिसी सघो था। बाक़ी पाण हिते प्रॉब्लम करायूं था, हुते छो ॾिसो छो जो तव्हांखे वधीक सम्झ अची वञे जीअं अहिड़ो को बि प्रॉब्लम तव्हां खां मिस न थिए। हिन में हाणे ॾिसी वठो त बाबा -3 जी जाइ ते कहिड़ी सिंबल लिखियलु आहे। ही जेको ए ऑप्शन आहे, ए ऑप्शन जेको आहे हिन वारे कुंडनि वारी, मथे चइनि कुंडनि वारी, मथे 3 जी जाइ ते 0 खां 3 पॉइंट छॾे मथे लिखियलु आहे, हीअ -3 आहे। छो जो माइनस वारा हू खॿे पासे ॾे वेंदा आहिनि। ठीकु आहे, 0 खां खॿे पासे ॾे, त 1 2 3 जेको पॉइंट आहे उहो ई ऑप्शन ए आहे जिथे -3 आहे। ठीकु आहे, इहो ई पाण हिन में ॿुधाइणो हुयो। बाक़ी 0 जे गोल जेको आहे हू कहिड़ी जाइ ते आहे, हू -1 जी जाइ ते आहे। वरी दिलि कहिड़ी जाइ ते आहे, हू +1 जी जाइ ते आहे। वरी जेको चौरस आहे हीअ कहिड़ी जाइ ते आहे, स्क्वायर जेको आहे हीअ 1 2 3 +3 जी जाइ ते आहे। ठीकु आहे, हीअ बि तव्हांजा थी विया। ईअं तव्हां पंहिंजी तरफ़ां बि को ॾेई
पॉइंट त तव्हां ॿुधाए सघो था। बाक़ी ज़ीरो खां सॼे पासे वारा जेका बि हूंदा हू प्लस जा हूंदा ऐं ज़ीरो खां खॿे पासे वारा जेका बि हूंदा हू माइनस जा हूंदा। हाणे पाण टेवियों प्रॉब्लम ॾिसूं था। इनमें छा थो चए, पॉइंट एक्स शोन ऑन दी नंबर लाइन बिलो। हेठि जेकी लाइन पाण खे मिलियल आहे साॻी नंबर लाइन आहे। हिन में एक्स जेको पॉइंट आहे हू कहिड़ी जाइ ते शो थियल आहे, कंहिंखे रिप्रेज़ेंट करे पियो। हेठि जेको वाट इज़ दी लोकेशन ऑफ द पॉइंट एक्स, मतिलबु पाण खे एक्स जेको पॉइंट आहे हुनजी लोकेशन ॿुधाइणी आहे। त बाबा हू -4 ते आहे, 5 ते आहे या 6 ते आहे, जिते बि आहे हू पाण खे लोकेशन जी ॿुधाइणी आहे। हाणे ॾिसूं साॻी लाइन आहे, सिर्फ़ु थोरो थोरो को नंबरिंग जो फ़र्क़ु आहे। -1 ऐं प्लस जो 1 आहे, हिननि जे विच में ज़ीरो आहे। ठीकु आहे, जेको लाइनूं आहिनि हू हिकु हिकु खे रिप्रेज़ेंट करनि पियूं। हाणे ज़ीरो खां खॿे पासे -1 वरी -2 वरी -3 वरी कहिड़ो नंबर ईंदो, -4 ईंदो। ठीकु आहे, त इन करे पंहिंजो जेको जवाबु आहे हू -4 आहे। ईअं तव्हां जेकॾहिं हिन एक्स खे किथे बि मूव करे छॾियो लाइन ते, उते तव्हां हिनजी लोकेशन ॿुधाए सघो था। जेकॾहिं एक्स जेको आहे हू ज़ीरो जे सॼे पासे हुजे, मतिलबु जेका प्लस में आहे न बादू जा आहिनि हुननि में हुजे त उते बादू जो ईंदो। बाक़ी जेको एक्स आहे हीअ खॿे पासे आहे, मतिलबु माइनस वारी साइड आहे, त इन करे माइनस जो। ऐं जेकॾहिं हीअ एक्स जेको आहे हीअ टिनि खां जेका बादू जा 3 आहिनि हिन खां हिकु पॉइंट जेको हेॾे आहे उते हुजे हा त पाण हिनजी वैल्यू छा थिए आहे, 4 थिए आहे। ईअं तव्हां प्रैक्टिस करे वठो, हिनखे अलॻि अलॻि जाइ ते रखंदा वञो ऐं ॿुधायो त बाबा हीअ कहिड़ी जाइ ते आहे। ठीकु आहे, उमेदु आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। अहिड़ो पूरो असांजो हिकु चैप्टर वीडियो जे आख़िर में गिवन आहे, हू पूरो चैप्टर ॾिसो जीअं का बि प्रॉब्लम अहिड़ो या हिन चैप्टर सां रिलेटेड तव्हां खां मिस न थी सघे। ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। ऐं जेकॾहिं को बि प्रॉब्लम आहे त तव्हां कमेंट में ज़रूरु शेयर कयो ऐं असांखे पंहिंजी राय बि ॾियो, जीअं असां तव्हांजी राय जे मुताबिक़ ऐं तव्हांजी मुश्किल जे मुताबिक़ हू वीडियो अपलोड कंदा रहूं। ठीकु आहे, ऐं हीअ विज़िबल न आहे त मां तव्हांखे साण पढ़ी ॿुधायो, हर प्रॉब्लम हर पॉइंट पढ़ी ॿुधायो जीअं तव्हांखे चङी तरह सम्झ अचे। यार मसइलो इहो आहे त हीअ बाबा आहे ई जेका बि पास्ट पेपर मिलिया आहिनि उहे अहिड़े ई मिलिया आहिनि। मां फुल कोशिशि कई आहे त जीअं इन्हनि खे चङी तरह फिल्टर हणी ॾेखारे सघां। बाक़ी एतिरा विज़िबल मुंहिंजे ख़्याल में न थिया आहिनि त हर कोई इन खे ईअं वीडियो मां ॾिसी सघे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे इन जा पास्ट पेपर खपनि त हू मां तव्हांखे व्हाट्सएप न बाक़ी फेसबुक ते मोकिले सघां थो। फेसबुक जी लिंक बि डिस्क्रिप्शन में मिलियल आहे ऐं कमेंट में बि, या तव्हां ख़ाली ई सर्च कयो त सालिया भट्ट इंसाइक्लोपीडिया। फेसबुक ते सर्च कंदो त मुंहिंजी हिकु ID ईंदी ऐं उते तव्हां मूंखे पर्सनल मैसेज कयो, को बि प्रॉब्लम सोल्व कराइणो हुजे या को मसइलो हुजे। ठीकु आहे, मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।